अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे दोस्तों? उम्मीद आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु जो टॉपिक आहे वताए फ़क़ीर जो। मां आहियां तव्हांजो मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु जो टॉपिक आहे वताए फ़क़ीर जो तमामु तिखो घोड़ो। हिकु दफ़े ॻोठ जे हिकिड़े ज़मींदार घोड़ो ख़रीद कयो। उनखे ॾिसण लाइ केतिरा ई माण्हू ज़मींदार जे घर पहुता। उन्हनि में वताए फ़क़ीर बि मौजूदु हो। ज़मींदार ओताक में आयलनि खे मुखातिब थी चयो त मूं ही घोड़ो 100 रुपयनि में ख़रीद कयो आहे। भले नस्ल जो आहे ऐं ॾाढो तिखो आहे। माण्हुनि चयसि, अव्हां हिन ते सुवारी करियो त असीं ॾिसूं। ज़मींदार जवाब ॾिनो, अॼु हिन खे आराम करणु ॾियो। सुभाणे सुबुह जो सवेर आउं हिन ते सुवारी कंदुसि। अव्हां अची ॾिसिजो। ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेर ॻोठ जा केतिरा ई माण्हू ज़मींदार जे उताक ते पहुची विया। ज़मींदार खे जॾहिं माण्हुनि जे अचण जी ख़बर पई त ॿाहिरि निकिरी आयो। उन वक़्तु संदसि अखियुनि मां लुड़क वही रहिया हुआ। हिन आवाज़ में चयो, मुंहिंजो भलो घोड़ो राति मरी वियो। वताए फ़क़ीर चयो, वॾेरा मरी वियो न चओ त ही तमामु तिखो जो हिक ई राति में हिन जान खां हुन जान ताईं वञी पहुतो। अदा इहा ई ॻाल्हि हू पंहिंजा पियो सूर पले त मुंहिंजो घोड़ो हेतिरो भलो हेतिरो माना मरी वियो। वताए फ़क़ीर पियो चएसि, बाबा हाणे तमामु तिखो घोड़ो इन करे हिक ई राति में मरी वियो। हिन जान मां हुन जान में वञी पहुतो। वताए फ़क़ीर जी ॻाल्हि इहा। महिरबानी करे इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं कहाणियूं वताए फ़क़ीर जूं ॿुधण लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसी खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। अस्सलाम वालेकुम।